अरे ये चंड्रो हिते बैठो आ छा? खुदा जी का मार पवंदन माना अल्लाह को पुजंदव कमीना। ये चंड्रा लगे थो मुझी प्रॉपर्टी ते कब्जो करने चक्कर में मूं त रन के पहिरें ही चयो मां इन्हनि जी शिकनूं ॾिसी सम्झी वियोसि अहिड़ा मूंखे लॻा आहिनि जो बसि हाणे अल्लाह मूंखे रुगो बचाए। बाक़ी का कुंड मुंहिंजी ज़मीन ई कोन छॾी अथनि जिते वञे कमीना वेठा आहिनि। ॾे हाल नवाबज़ादा मूं तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? चाचा दीन मोहम्मद लही आहे हिते वेही ॻाल्हा मरी वियासीं साईं। चाचा दीन मोहम्मद ॾे हाल वाला साईं ॻोल्हे कीअं हलाई कहिड़ी गिजारी नक लॻल अथई? अञा गिजारी नक मूंखे लॻल आहे? अड़े बड़ा खुदा खुदा कयो हेॾो मूंखे ज़लील कयो अथव मुंहिंजो जीअण तव्हां जंजाल कयो आहे। हाँ खुदा जी का मार पएव का कुंड छॾी अथव ज़मीन जी जिते वञे त बड़ा मनूस मुंहं में हो। इहा बि ज़मीन तुंहिंजी आहे या बाक़ी कंहिंजी आहे? पिणे जी आहे छा? इहा बि तुंहिंजी आहे बाक़ी छा? ऐं होॾे जेकी उहा बि मुंहिंजी आहे। एॾी ज़मीन अथई पोइ खणी मरंदे छा? न न तव्हां मुंहिंजा पुट आहियो तव्हांखे लिखी ॾींदुसि मुंहिंजे मरण खां पोइ तव्हांजे हवाले ते थींदी आहे मुंहिंजी बनी जहिड़ा मूंखे लॻा हो बणा खुदा जी का मार पएव मरो बि नथा बणा। असांखे छो थो मारी चाचा दीन मोहम्मद मर तूं त मिल्कियत लिखी ॾे न भला असांखे उहे ई बचा कोन अथई। अड़े बाबा हो हो बचा बि कोन अथई लिखी ॾे असांखे सुभाणे अॻिते पोइते वरी बि असांजी थींदी न। वरी हो कहिड़ी फिल्म ठाही अथव नई कहिड़ी वरी? अलाए हिकिड़े गिज खां पैसा वरिता अथव 60,000 वते थो ॻोल्हींदो उन ॾींहुं वरी मूं वटि आयो मुंहिंजी बनी ते कब्ज़ो करणु उहो बि कब्ज़ो करणु। बाक़ी छा ॾे हाल वाले हुन लूतीअ खां 60,000 वठी वरी हुनखे संबोसा ॾेई मोकिलियोसि मुंहिंजी बनीअ ते। उन संबोसनि मूंसां जेको हशर कयो 3 ॾींहं भणा मूंखे दस्त ताईं उल्टी थी पिया। हे मुंहिंजी हालत ॾिसींदो मां छा थी वियो आहियां। इहे सभु तव्हांजा कम आहिनि सभु तव्हांजा कम आहिनि ॾे सभु तव्हांजा कम आहिनि। डॉक्टरनि त मुरागी जवाबु ॾेई छॾियो चई बचंदे ई कोन हिकिड़ी ड्रिप लहे पई वरी हेॾां बि चढ़े जहिड़ो तव्हां मूंखे लॻाओ न लॻे थो तव्हां मूंखे मारींदो। ईअं को थिए चाचा तुंहिंजे वात में गुलाब बालो दॿे समेत। लानत अथव लख जी लानत अथव भणा को लानतुनि जा तव्हांजे मथां को ट्रकूं किरनि को भणा ज़ालिमो। ट्रकूं सो बि लानतनि जी? बाक़ी छा चाचा किथां हथ कंदे एॾा लानत? भणा मूंखे दिलि चए थी त वठी ईअं लूसण में ते पूरियां। अड़े मूंखे त मरण ते पुॼायो अथव दिलि त चए थी हिकिड़ी त ख़ुदकशी कयां। हाँ खुदा को पुॼेव भणा खुदा को पुॼेव ज़ालिमो अहिड़ो मूंखे करे छॾियो अथव। हे मुंहिंजी हालत ॾिस छा थी वियो आहियां मां। चाचा बि चई थो मरी त कोन थो वरी मरां बि मां। बाक़ी हाणे उहो ई टाइम पूरो थिए बाक़ी पैसा बि मुंहिंजा मरां बि मां खुदा जी का मार पवंदव भणा अल्लाह को पुॼंदव। चाचा तोखे कहिड़ी ख़बर असां सां छा छा गुज़री आहे? छा गुज़रियो आहे तोसां? चाचा तोखे छा ॿुधायां असांजे दर्दनि जी दाह ऐं ॻाल्हियूं असांजे दर्द में रुगो धूं ई धूं अथई ऐं दर्द ई दर्द अथई। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा न रुगो वाटर वांदई एॾो सूर अथई एॾा तकलीफ़ अथई दर्दनि जी दाह हितां शुरू थी थिए। असांजी स्टोरी ॿुधंदे ॾुख वारी जी जली पवंदई अखियुनि मां ॻोढ़ा न वाटर वांदई। भौंक भला ॿुध भला हाणे ॾुखनि जी स्टोरी हितां शुरू थिए थी मनू खां। मनू जे पीउ खे गॾा चक हणी पोयां खाईयसि। ऐं ॿी ॻाल्हि बाबो असारो जीअं घरां निकितो छिते कुते चॾनि में चक हयसि बाबो उते ई किरी पियो चीरो चीर करे छॾियसि कुते। ॾुख असांखे हुनजो न आहे चाचा जे थॾे ते मरनि हा न त नुक़सान ई न थिए हा पर असांजो ॻाल्हि इहा आहे जो चिचलाए चिचलाए मुआन ऐं छिता थी केॾी महिल त ॿकरियुनि खे चक था हणनि केॾी महिल खटुनि खे चक पिया हणनि केॾी महिल रिली खे चक पिया हणनि केॾी महिल त कुतनि खे पाण खे चक पिया हणनि ऐं केॾी महिल त असांखे बि चक लॻल अथई इहो ख़्यालु कंदो कर। असांखे बि चक लॻल अथई। ॿी ॻाल्हि ॿुध चाचा असांखां ईअं तूं पैसा थो वठी असांखे ईअं तूं इमदाद ॾे असांजे ते फटनि ते लूणु न विझ तूं मरम हण मरम फटनि ते असांजे ते कर महिरबानी चाचा असांखे एॾा सूर अथई
ये दास्तान ॿुधी आहियां तोखे राम कोन थो अचे असां ते ऐं मां त चवां थो 6 महीना त असांखे मसवाड़ी न वटि असां जेको आहे बाबे जो चालियूं कयूं कर महिरबानी चाचा अल्लाहु अकबर तव्हांजी स्टोरी में एॾो दर्द हल मूं रन जे चवण ते भणा तव्हांखे तंग कयो हल हे वठि मुंहिंजो भटूं हिन में जेके बि पैसा अथई वञी तूं पंहिंजा पीउ जा 40 कजांइ 30 कजांइ ऐं 6 महीना मुंहिंजी मसवाड़ तव्हांखे बख़्शा कोन वठंदुसि तव्हां खां बसि चाचा महिरबानी तुंहिंजी वॾी चाचा बसि चाचा तुंहिंजी वॾी महिरबानी चाचा मनु मूंखे चवंदो इहो चाचो दोज़की अथई पर मां चवां थो तूं जन्नती ही चाचा जन्नती आमीन आमीन बसि मुंहिंजी माईअ जे लाइ दुआ कजो त मां उनजे शर खां बचां ऐं हाणे मां हलां थो ॿुधई पुट तूं भली वेह चाचा महिरबानी चाचा तुंहिंजी Subscribe to my channel. And also press this bell icon.